बदतर थींदो तो उनजी पोयाई कजे। बाक़ी रहियो इकबाल खे त कंहिं महिल बि खोटे सघिजे थो। चङो सोट, मोकिलियाणी कान्हे। सुभाणे राति कीअं बि करे ॻोठ पहुचण जी कजाए। बेफिक्र रहो सोट, मां सुभाणे अची वेंदुसि। सोट जी पार अथई। माशाअल्लाह माशाअल्लाह। शेरन को खुड़को ही न कर। कमदार अचे तो के लांडी ते छॾे तो वे। ठीक है, मेहरबानी। रईस खान जे मथा चोरी जो इल्जाम हणी पंहिंजो पाण सां ज़ुल्म कयो आहे। अॼु राति रईस खे तोहफ़ो ॾिबो, उहो हूंदो रईस जो ठोर, जेको रईस जे लांढी मां कढणो आहे। हा खान, रईस खे हथ कोन लॻो आहे, तॾहिं तुंहिंजो गुरूर वधी वियो आहे। गुलाब, जेसि ताईं रईस खे न झुकाईंदासीं तेसि ताईं उहो मन मस्तियूं कंदो रहंदो। खान, जेसी ताईं असां रईस लाइ ॿारनि न ॿारींदासीं तेसी ताईं असांजे दोस्त इकबाल तां वज़न न घटिबो। इहा पकी ख़बर आहे त ढोर लांढी में ॿधियल आहिनि। हा खान, त पोइ अचो, अॼु राति रईस जा महिमान आहियूं ऐं खेसि ॿुधायूंसि त खान सां वेर पाइण कारीगर सां वेर पाइण जे बराबरि आहे। अचो। शेरल, बाबू हिते बेफिक्र ते सुम्ही पओ। हिते पुलिस त छा, पर पुलिस जे मलाइकनि खे बि ख़बर न पवंदी तूं हिते आहीं। तू कमदार? मां घर वेंदुसि। ठीक है, वो तू भली घर हल, मां भी थकल आहियां, थोरो आराम थो कयां। चऊं सदाई कर। यारो यार अॼु राति मींहं वारनि जो पाणी आहे। ख़बर पकी आहे? हा ज़मींदार, सफ़ा ख़बर पकी आहे।
हीशा खाना निंड में सुतल मथा वार तो करी दुनिया छा समझंदी तो खान भी मीहे वांगुर कुत्ते और चक पायो होशियारी कर हेरा छोकरे पीटर तोखे दस आसमान ते पे गोलियोसी पर तू तो जमीन ते मिली वे आया तरह सके चिपट देने वासी वो तूने के दिनी सी ॾिसो किलो खाली थी हिन वक्त वो मैं निकरी चुकी है जेका रहिस वॾे शौक़ सां वठी आयो हाणे तुंहिंजा ॾींहं पूरा थी चुका आहिनि अचाई थो ॾिस कान इहो सुठो नथो करी असांजी दुश्मनी तोसां न आहे खान तोसां न आहे अरे खान यारनि जो यार आहे तू मुंहिंजे दोस्त इकबाल जो दुश्मन आहीं जेके निधड़ को समझी खत्म पिया कंदा वञो उन सां गॾु इहो साफ़ ज़ाहिर थियो त तूं मुंहिंजो बि दुश्मन आहीं हा खान पछताईंदे ॾाढो पछताईंदे अरे पछताईंदो उहो आहे जेको पंहिंजे मौत खां डिॼे हिन वक़्त ताईं खान पोते लोड़ो भणी न आहे ॾिठो हा तूं छा थो समझी त मूंखे मारण खां पोइ तूं घणो वक़्तु ज़िंदा रही सघंदे हा मौत जूं धमकियूं उन्हनि खे ॾे जेकी मौत खां डिॼंदा हुजनि अरे खान खान त नंढे हूंदे खां वठी मौत सां खेॾंदो आयो आहे मौत सां शेरल खान ॾिस खान जेकॾहिं मूंखे कुझु थियो न त सोट मीहो तोखे कोन छॾींदो तोसां गॾु तुवारे सोट मींहं खे त तुंहिंजे पोयां रवानो कंदुसि हा तुंहिंजे पोयां रवानो कंदुसि वरी बि सोचे वठ खान मां चाहियां थो वरी बि सोचे वठ तुंहिंजो वक़्तु पूरो थी चुको आहे शेरल सोचींदा उहे आहिनि जिन खे पंहिंजी ज़िंदगी प्यारी हुजे अरे मूं त इकबाल जे मथां हुन ॾींहुं पंहिंजी ज़िंदगी कोर छॾी अरे पर कलमो हाँ तू तो वॾी झुमरियूं हणंदो आहे लाशनि जे मथां पर खान झुमरियूं न हणंदो लाश जे मथां खान झुमर कॾहिं बि न हणंदो इहा खान जी खुदि तौहीन आहे इकबाल मूंखे माफ़ कजांइ यार तुंहिंजी गैर मौजूदगी में तुंहिंजे दुश्मन खे ख़त्म कयुमि खुदा जो कसम मूंखे ख़बर कोन हुई त शेरल हिते आहे हा इकबाल अचानक मिली वियो मिलण खां पोइ खान किथे थो छॾे या तोखे बि ख़बर आहे इकबाल बस यार माफ़ कजांइ भॻवान साईं लॻे थो त खान मेह काहे वियो आहे ऐं शेरल खे बि खान ये तो चङो नाहे कयो बाबा साईं हाणे छा हुकुम आहे भॻवान साईं हाणे जेको हुकुम कयो मेह जे पेरे पोयां वञूं या न न मेरे जे पुठियां वञण जी का ज़रूरत न तूं वञी मींहं खे इतला कर जल्दी वञ कमदार जी बाबा
बाबू ये दाने नहीं को ना समझदार है आया तो लिखी भजी गया बहरहाल केतिरो इकबाल खां लिखंदा ऐं भॼंदा नेठ ते हिकिड़ी ॾींहुं मुंहिंजे छपड़ वेंदा ऐं मुंहिंजे कारतूस जो खाज थींदा हल ज़मींदार ॿिए वारे पुछंदासीं त कोटिया में कांव आहे या न शेरल पुत्र बच्चन जी भारत के अब्बा मुझा बाकी और मुझा बा मोटिया अदा हो गया किलो करे अदा अदा Apa tu muka Mia lagi प्यारो है ओ माए dia disana guria mana ini dia dikasih la putra शाह कुमार खाना दिलबर हिक धक सां ॿ शिकार कया अथऊं मैं जे पुठियां खून बि थियल अथई छा खून थियल आहे हा इन्हे करे मैं कोराए छॾ जी ज़ाहिर थिए तो खून जे केस में अंदर भी वञी सघीं थो खाना मां भी पुराणो पापी आहियां ईअं सम्झ त मैं हुई कोन मैं जो चम त छा वार बि ज़ाहिर न थिए हा हाणे तूं निकिरण जी कर तोखे हिते कंहिं ॾिसी वरितो बेगुनाह मारियो वेंदे तव्हां मोकिला ॾिना अलाह भाई मर्द माण्हू तिजाए खाना हाणे काॾे हलण जो इरादो अथई यार सिकू दोस्तीअ जो हक़ अदा थी वियो हाणे चवां थो त घरां चकर ॾेई अचां खाना नानो ॾाढो यादि कंदो हुंदई हा यार नंढड़ो बि यादि कंदो हूंदो
मूंखे बि ॾाढो यादि थो अचे। कंहिं वटि छॾे आयो आहीं? घरवारी जे गुज़ारे वञण खां पोइ घर थी पियो अकेलो। इन करे चाचे वटि छॾे आयो। ठीकु आहे खान, तूं थी अच, पर ख़्याल सां हींअर पुलिस जो पूरो पूरो ज़ोर असां मथां आहे। मुंहिंजो फिक्र न कयो, अलाह कंदो खैरनि सां मां मोटी ईंदुसि। जेसि ताईं मां वापसि न अचां तव्हां ॿई हिते ई रहिजो। इकबाल थी पियो आहे अकेलो, उनखे कंहिं वक़्त बि असांजी ज़रूरत पइजी सघे थी। चङो, हाणे मोकिलाइण न आहे। छो छा थियो ज़मींदार? पाणी पियो न? न रमो रमो, दुश्मन मुझे वजूद खे बण ॿेड़ीअ जियां वकोड़े विया आहिनि। जेसीं मां पंहिंजो वकोड़ियल वजूद आज़ाद न कराईंदुसि तेसीं ताईं मुंहिंजे लाइ पाणी पीअण हराम आहे। ज़मींदार, हिकिड़ो दुश्मन त पंहिंजे अंजाम ते पहुतो। हा रमो, जे दोस्तनि जा मूं ते थोरा आहिनि, पर ॾुख इहो आहे त उन दुश्मन खे बि मां पंहिंजे हथनि सां अंजाम ॾेई ॿुधायां। ज़मींदार, वो ॾिस, शेरल जो जनाज़ो थो वञे। हा रमो, भली शेरल खे दफ़न करे अचनि। ॿ मिटीअ जा बुक कब्र ते मां बि विझी थो पास। पता शेरल जो रोह रड़ंदो रहे, दुश्मन तोड़ कोन निभायो। पके धोया न बूटी बूटी कराए छॾ न पण खान। शम्स पंहिंजी ज़बान न खोलींदो। हा, ज़बान न खोलींदो, ज़बान न खोलींदो त ज़बान काकड़े मूं कटि थींदी। एतिरो तो में दम ई न आहे सूबेदार जो मुंहिंजी ज़बान खोलाए सघे। ॾिसो छा कयो त पाणी पाणी पेर ते अची वेंदो। बेहोश थी वियो बुतारा। होश में अचे त कयो त पाणी जीअं ही ज़ुबान खोलींदो तव्हां जी ज़ुबान में चवंदो उनखां वधीक तव्हांखे घर वेठे मिली वेंदो। ऐं सूबेदार साहिब त आपने सलाह न कयो। घणेई सम्झायोमांसि त बा पोख उहा पोख जेके लुणण सां हथनि में कंडा न लॻा, पर न मुड़ियो पाण खे सॼो रत करे छॾे। कॾहिं रोअण मूं छा वरंदो। हाणे जेका इहे बाहि उथी आहे इन जे लपेट में त अञा सॼो घर ईंदो। हीअ त अञा शुरूआत आहे दिया बा, शुरूआत। अम्मा, मां त भरी जवानीअ में बेवा थी वियसि, पोइ बि ज़िंदगी ॾुखी सुखी गुज़री वेंदी। हिननि खे केरु सहारो ॾींदो? अमड़ सभु क़िस्मत जा खेल आहिनि। हो कची लुणे या पकी उहो ई मालिक आहे। असां त बसि पंहिंजे क़िस्मत ते थियूं रो पियूं। ज़िंदा आहिनि त पाण रोआरे, मरी वञनि त उन्हनि जो विछोड़ो रोआरे। असांजी त सॼी ज़िंदगी रोंदे गुज़री आहे। चाची, हाणे रोअण मां कुझु न आहे मिलणो। तूं मां आहींसि, दुआ करे साल हाथ जन्नत में जायूं ॾेसि। उहे कम ई ॿिया
जिनके जन्नत में जायूं मिलन मां तो मां आयास बदुआ भी किए थी घुरी सका बसड़ी अदी असां तो हर वक्त दुआऊं घुरंदियूं थियूं रहूं पर अल्लाह उन्हनि खे मोड़े समझाए उन्हनि जे होड़ त घरनि जा घर वीरान करे छॾिया बर्बाद करे छॾिया दे मर्द त हिक ई गोली खाई हलिया था वञनि पर उन्हनि जी सॼी उमिरि जा सूर असांखे ई था सहणा पवनि बस अदी अल्लाह करे त हाणे हिते ई ख़ैर थिए वधीक बाहि न भड़के हाणे बर्दाश्त जी सहब कान्हे कांदी हाणे कान्हे सहब अल्लाह साईं तूं हाणे माज कर रहम कर रब एतिरे में ख़ैर कर